कंडियारो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में जस्कम पारां हैदराबाद में शहीद थियल बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध में धारी आबादगारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी इमदाद कलेरी, सोराब खोसो, महराण खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु हैदराबाद में शहीद थियल बिलाल काका जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिन चयो त सिंध सिंधियुनि जो तारीख़ी मादर वतन आहे, जंहिं ते ॿिए कंहिं धारे खे बर्दाश्त न कयो वेंदो। हिन चयो त कराची अंदर अल आसिफ स्क्वायर ते अफ़गाननि पारां दहशतगर्दी फैलाईंदड़ ऐं सिंधी आबादियुनि मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिननि मुतालबो कयो त सिंध में गैर कानूनी तरसियल अफ़गानी पनाहगीर फौरी तौर पंहिंजे मुल्क मोकिलिया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।